मोहब्बतन जी धरती रही है। इन में को कदे हथियार कोन निकता न को मोहन जे धड़े मां निकता न को उनका अग में सिंध में हुआ न को हाण बाहन असाजा ही साज है ही है असा नड़ है अलगोजा है चंग है। मुके लगे तो इन पो उनन के बचाने जे ला कोशिशूं करणी पवंदियूं। ही मिट्टी मां ठहे तो इन में सुरब पहिरीं 2 या 3 हुआ उन पो इन में सभई सुरब मूं कया उन पो इंटरनेशनल लेवल ते भी इन के खणी आयसि। सभिनी साज़न सां गॾु ही वॼे थो। हींअर दुनिया जे साज़न सां हिन खे गॾु वॼाए सघिजे थो। समझा तो ही मोहन जे धड़े का अगे जो है छो जो मिट्टी जो साज है जॾहिं खां धरती जुड़ी है तॾहिं खां अगर इंसान आया आहिनि अगर सुर आया आहिनि त तॾहिं खां ही साज आहे। इन जी हाणे चाहत एतिरी वधी है जो ॿियनि मुल्कनि खां बि माण्हू मूंखे चवनि पिया त असीं तोसां गॾु इहो वॼाइण चाहियूं था। जो कि यूनेस्को आहे इदारो आहे हिकिड़ो तमामु घणो उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन पंहिंजो किरदारु अदा कयो। उनमें दोस्तनि मीडिया सभिनी माना पंहिंजो पंहिंजो कमु कयो आहे तॾहिं थियो आहे। हिकिड़े माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे